सियाम तहां जे मथा रोज़ा फर्ज कया विया कीअं फर्ज कया विया रब फरमाए तो न सिर्फ तव्हां जे मथा फर्ज कया विया बल्कि रब कायनात फरमायो जीअं तव्हां जे मथा फर्ज कया विया आहिनि ईअं ई तव्हां खां पहिरियां जेके उम्मतूं हुयूं अल्लाह उन्हनि जे मथा बि अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी है। पाण ख़बर शामिल कयूं था। कराची का रिपोर्ट करे रहियो आहे मुजीब रहमान बुरफत। जमात इस्लाम मुस्लिमीन ब्रांच नूरुल इस्लाम मलीर ज़ोन 1 पारां अज़ीमुल शान सालाना तकरीब इस्तकबाल या रमज़ान शरीफ बुरफत माला लासी गोट में थी गुज़री। इस्तकबाल या रमज़ान शरीफ जे तकरीब ज़ेरे सदारत खलीफ़ा मोहम्मद मोहसिन बिरोही ताहिरी ब्रांच के जनरल सेक्रेटरी अली नवाज ताहिरी के घर बुरफत हाउस बुरफत माला लासी गोट में थी गुज़री, जंहिंमें ख़सूसी खिताब ज़िलाई सदर मलीर ज़ोन 1 कारी मोहम्मद असलम ताहिरी कुरैशी जन कयो। नात ऐं मनक़बत जो नज़रानो साहब अली ताहिरी, गुल मोहम्मद ताहिरी, हाफ़िज़ रिज़वान अतारी, शाहिद लासी ताहिरी, रिज़वान बंदीजा ताहिरी, काशिफ ताहिरी पेश कयो। इन मौके ते ज़िले फनाज सेक्रेटरी दिलशाह बुरफत ताहिरी ऐं ब्रांच नूरुल इस्लाम जे सदर हाजी नूर मोहम्मद ताहिरी खां अलावा तमाम उहिदेदारनि ऐं ब्रांच लासी गोठ जे उहिदेदारनि शिरकत कई।